नाज़रीन हेडलाइन्स तव्हांखे अपडेट कंदालूं। इस्लामाबाद मां मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि पीडीएम जो इजलास थियो आहे। हुकूमत छॾण वारी नवाज़ शरीफ़ जी तजवीज़ ते गौर विचार कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि पीडीएम जो सरबराही इजलास इस्लामाबाद में थियो आहे। मौलाना फज़ल रहमान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी नरम पॉलिसीअ ते सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो आहे। मौलाना फज़ल रहमान इमरान ख़ान जी ज़मानत रद्द करण जे लाइ हुकूमत खां फ़ौरी तौर ते किरदारु अदा करण जो मुतालबो बि करे छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ वीडियो लिंक वसीले शिरकत कई। चवे थो पहिरें ॾींहं खां हुकूमत में अचण जो मुख़ालिफ़ हुयुसि। दादले जो 4.5 सालनि जो गंद असां ते उछलायो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद मां मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि पीडीएम जो सरबराही इजलास थियो आहे।